हा बिल्कुलु, कराची शहर में ई टिकटिंग जो जेको चालान आहे उहो भरपूर तरीक़े सां आगाज़ उनजो थी चुको आहे, जंहिंमें जेके माण्हुनि जेकी ट्रैफ़िक जी भनकड़ी करनि था, जंहिंमें उन्हनि खे सीट बेल्ट पातनि ऐं ओवर स्पीडिंग करनि था, या वरी पंहिंजी लाइन खां हटी करे ॿी लाइन क्रॉस करनि था बग़ैर इंडिकेटर जे ज़रिए, त उन्हनि खे घर वेठे जेके चालान उहे जारी कया आहिनि। जॾहिं त चालाननि जो जेको अंग आहे 2000 खां मथे आहे। इन हवाले सां DIG ट्रैफ़िक सैयद पीर मोहम्मद शाह साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं था, त उहे छा चवणु चाहींदा? छा चवंदव शाह साहब, 2000 खां मथे जेके चालान आहिनि उहे थी चुका आहिनि? ॾिसो, हिकु त इहो एफर्टलेस आहे, माना हिन में रोड ते बीह करे टिकट असां नथा जनरेट कयूं। नंबर ॿ, फेसलेस आहे, माना माण्हू ऐं पब्लिक जो पुलिस ऑफिसर जो कोई इंट्रैक्शन न आहे। टियों, ख़ौफ़ आहे हिन में, मतिलबु हर माण्हू जेको रोड ते निकिरे थो, हाणे हुनखे इहा ख़ौफ़ ज़रूरु आहे त का न का कैमरा मूंखे जाचींदी। पहिरियां इहो हूंदो हो त ट्रैफ़िक पुलिस वारा नज़र अची विया त तव्हां डॉज करे निकिरी वञो, या अगरि बीहारियो त तव्हां जहिड़ो कयो या 100 रुपयो ॾेई करे निकिरी वञो, या अगरि सफ़ा को ईमानदार ऑफिसर आहे त वधि में वधि टिकट 500 रुपया उहो ॾेई करे तव्हां निकिरी था वञो। हाणे छा आहे त हिकु त माण्हुनि खे अंदरि ख़ौफ़ हूंदो, नंबर ॿ, उन्हनि खे रिस्पॉन्सिबिलिटी जो अहसासु ईंदो त हा भाई मां हाणे रिस्पॉन्सिबली माना ज़िमेदारी सां पंहिंजी ड्राइविंग कयां। ऐं टियों वरी आहे हूंदो आहे अकाउंटेबिलिटी। त हाणे हिन में अकाउंटेबिलिटी बि सख़्तु आहे। हिन में माना कैमरा ख़बर न आहे त गाॾी आहे, कार आहे, जीप आहे, या लैंड क्रूज़र आहे, मोटर साइकिल आहे, बस आहे, उहो हाणे बिला तफ़रीक़ माना उहा टिकट इशू कंदी। त माण्हुनि जो इहो जेको चवणु हूंदो हो त पुलिस वारा मेनली करप्शन करनि था, या ग़रीबनि खे या नंढी गाॾियुनि खे रोकनि था, या सभिनी खे टिकट इशू नथा थियनि, हाणे उहे सभु शयूं असां ख़तमु करे हिकिड़ो जदीद ऑटोमेटिव सिस्टम इंस्टॉल करे छॾियो आहे पूरी कराची में। ऐं आहिस्ता आहिस्ता इहो वेंदो वधंदो। हाणे हिन महिल तक़रीबन 1000 जे क़रीब कैमराऊं आहिनि, 10,000 ट्रैकर ते कमु हले थो। इहो होरियां होरियां वधी 22,000 ट्रैकर ऐं 12,000 कैमराउनि ताईं वेंदो। त मुंहिंजे ख़्याल में इन सां बहितरी ईंदी, माण्हुनि में ज़िमेदारी वधंदी। जॾहिं खीसे ते ज़रब लॻंदी त पोइ आईंदा लाइ माण्हू सोच कंदा त भई असांखे कहिड़ी लेन में हलणो आहे, हेलमेट पाए गाॾी हलाइणी आहे, मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाईंदे ड्राइव नाहे करिणो, सीट बेल्ट लॻाइणी आहे, ओवर स्पीड नाहे करणी। ॿियो असां वरी हिन में सहूलियत सेंटर ठाहिया आहिनि। मिसाल तव्हांखे का टिकट अची थी वञे ऐं तव्हां सम्झो था त हीअ तव्हांखे ग़लति आई आहे, त 11 असांजा जेके आहिनि सहूलियत सेंटर आहिनि, उते तव्हां वञी करे पंहिंजो कॉन्टेंशन ॾेई सघो था, ॿुधाए सघो था। उते इंक्वायरी थींदी, उन में SP हूंदो, ऐं उन में CPLC जा नुमाइंदा हूंदा, ऐं अल्टीमेटली अगरि तव्हांजी ॻाल्हि सही हूंदी त टिकट ख़तमु थी वेंदी। अच्छा शाह साहब, इहो ॿुधाइजो कैमरा कहिड़े कहिड़े इलाइक़नि में लॻाई? असल में मेनली त इहो साउथ आहे, सिटी आहे, सदर जो इलाइक़ो आहे, शारा फैसल सॼी आहे, वरी एयरपोर्ट ताईं, वरी कुझु मलीर जो हिसो आहे, ऐं हिकु ॿ कोरंगी जा इलाइक़ा आहिनि। वरी असांजो सरशाह सुलेमान रोड उहो वेंदे हसन स्क्वायर खां अॻिते गुलशन ताईं आहे, गुलशन चौरंगी ताईं। वरी जेको असांजो मिलेनियम मॉल वारो रोड आहे, राशिद मिनहास रोड आहे। ईअं बाक़ी ट्रैकर त जिन गाॾियुनि में लॻल आहिनि उहे जिथे बि हलंदा उते ओवर स्पीड थींदी त असांखे ख़बर पइजी वेंदी। अच्छा शाह साहब, डंपर वारनि जे लाइ छा चवंदो? अक्सर जेके हादसा थियनि था जी डंपर, हा, ऐं तव्हां चयो हूंदो त डंपरनि में जेको आहे कैमरा बि लॻाई वेंदियूं, ग्राउंड बि हुयो, उनमें टीम बि ठाही वई हुई, उहो कमु किथे पुॻो? अदा डंपर्स में डंपर्स हुजनि, ट्रैकर्स सभिनी में लॻी विया आहिनि। माना हाणे जिन डंपर्स में ट्रैकर न आहिनि उन्हनि ते लख लख फाइन थींदो। उहो असां 1 नवंबर ताईं उन्हनि खे टाइम ॾिनो आहे। हाणे मोस्टली सभिनी में लॻी विया आहिनि। हाणे उन जे लॻण सां इहो आहे त उहो 30 खां मथे हली कोन सघंदा। जे 30 खां मथे उन्हनि स्पीड वधाई त असां उन्हनि खे 20,000 जो चालान मोकिलींदासीं। त इन ई तरीक़े सां वरी टैंकर आहिनि, वरी ट्रेलर्स आहिनि, ट्रक्स आहिनि, बसिस आहिनि, सभिनी जी असां स्पीड लिमिट मुक़ररु कई आहे। ॿियो आवाम खे ॿुधाईंदो हलां त असांजे कराचीअ में 2 स्पीड लिमिट्स आहिनि। हिकिड़ी वॾी गाॾीअ जी, उहा आहे 30 किलोमीटर, ऐं नंढी गाॾी उहा आहे 60 किलोमीटर फ़ी कलाक। त इन स्पीड खां तव्हां मथे वेंदव, असांजा रडार लॻल आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, उहो रडार तव्हांजी स्पीड खे कैच कंदा, ऐं पोइ तव्हांखे ऑटो टिकट जनरेट थी मिलंदो। ऐं ॿी जेका ख़ासि ॻाल्हि आहे उहो मोटर साइकिलिस्ट लाइ आहे त उहे पंहिंजी लेन में गाॾी हलाइनि। उन्हनि जी लेन आहे लेफ़्ट लेन। जे उहो लेफ़्ट लेन खां राइट या मिडिल ते या राइट ते हलिया वेंदा त पोइ उन्हनि खे बि टिकट थींदो। इहा बि आगाही तव्हांजी तवसु सां मां ॾियणु चाहींदुसि। जी बिल्कुलु, DIG ट्रैफ़िक सां ॻाल्हि ॿोल कई सही। चालान जे हवाले सां उनजो चवणु आहे त जेको घटि में घटि चालान आहे उहो 5,000 खां शुरू थिए थो, जेको गाॾी जंहिंमें ट्रैकर लॻल आहे उन्हनि जे घर ताईं पहुचायो वेंदो, ऐं 2,000 खां मथे जेके चालान आहिनि उहे थी चुका आहिनि। DIG ट्रैफ़िक जो इहो बि चवणु आहे त जेको बि ट्रैफ़िक जी भञकड़ी कंदो उन्हनि जे ख़िलाफ़ु भरपूर कार्रवाई कई वेंदी। जी।